बबलू का तो स्कूल कोने वेंदो साईं। ये बबलू के है बाबा ये है मुझे दोस्त बबलू। मां ऐं बबलू गॾु स्कूल पढ़ंदा से। मां बबलू हाँ बबलू हाँ बबलू स्कूल हलो बबलू। हाँ बबलू किताब और बैग तो कोने। ठीक है तू अकेले स्कूल वञे ना बाबा ना मां अकेलो स्कूल कोने वेंदो साईं। पोए बाबा बबलू के चो मूंखे स्कूल किताब ऐं बैग वठी ॾे। मरी वियासीं। बाबा बबलू के शहर वठी हली मूंखे किताब वारो बैग और मूंखे किताब वठी ॾे। बबलू बाबा ध्यान सां वञे ऐं शहर वारी किताब वठी ॾियो। ठीक है डॉक्टर साहब लगे तो ही मूंखे मारे छॾींदा। हिननि खे पैसा घुरजनि। पैसा ही तो ना है ख़तरे जी ॻाल्हि न आहे। मूंखे बचाए। अड़े ॼट मां पाण हिते ॿधो पियो आहियां। सो मूंखे याद न रहियो। असांखे सब कुछ याद है। परदेसी प्यारा तुझो वञण जो वक़्तु अची वियो। अरे रे मूंखे न मारियो मूंखे माफ़ कयो मूंखे न मारियो। असांखे तोखे मारण जो कोई इरादो न आहे। जेकॾहिं तूं अहिड़ियूं बेसुरियूं रेडियूं कयूं न पोइ इहे सम्झ पक सां मारींदासीं। मट कर पीरू। तूं माट कयो डॉक्टर। हिते ॻाल्हाइण जो हक़ सिर्फ़ु असांजो आहे। आई एम सॉरी। बस कर विझाए न वात में गोरी। पीरियल परदेसी फ़िलहाल तोखे रोअण जी ज़रूरत न आहे। असां दरिया पार जो टोलो आहे न ओॾे तोखे विकियो आहे। अरे मूंखे इहो मारे छॾींदा। हू तोखे कोन मारींदा पर मूं वटि त पैसा न आहिनि। उनजो तूल को न कर। इहा उन्हनि खे बि ख़बर आहे त तूं कंगलो आहीं कंगलो। ही इंसानी जान वॾी क़ीमती आहे। हू पाण ई उगाड़े वठंदा। वधीक डॉक्टर को पुछो इंसान जो उज़्वो केतिरो क़ीमती हूंदो आहे। अवां वॾा ज़ालिम आहियो। पोइ बि डॉक्टर खां घटि अवां त लेबॉरेटरी वारनि ऐं दवाउनि जी कंपनी वारनि खां अलॻि अलॻि कमीशन वठंदा आहियो। वॾा देरि पई थिए त पोइ काहे परदेसीअ खे उठ परदेसी उठ। छोकरा देर कए पर भाजे चूंडे खाए। मता न मञी सौट। मञो सही साईं मञो सही पर छा? पर तो त ज़ाल जी गुलामी करे पूरे खानदान खे लॼायो आहे। अरे ख़बर आहे मूंखे सॼे खानदान जी जेके ॿिया तवंगर आहिनि। तवंगर न आहिनि त तो जीअं भाड़ी बि न आहिनि। कहिड़ी शराफ़त आहे सौट? मुंहिंजे घर में वेही मुंहिंजो खाई पी ऐं ज़लील बि मूंखे थो करे। मां न ज़लील कंदो आहियां भला ॿियो केरु कंदी? मतलब हाँ यार पर हुनजी लेवल मथां ई आहे। हाँ यार मूंखे जेको उन ज़लील कयो आहे न उन आॾो तुंहिंजा इहे जेके वीचार आहिनि न को बि फ़र्क़ु नथा ॾियनि। इन खे चवंदा आहिनि त तारीख़ी मॼियूं मुड़ुस। अरे हेॾे हाणे मां शुरू थियां। तो वारे बाबे यानी मां वारे चाचे रहमत लाइ ते निर ते चिट्टो निशान ॾिठो थी? हा हेॾे इहो छाजो निशान अथसि? धक जो। अरे तो ख़बर आहे तो वारी मां वारी चाची ताहिरा कुट जे वटो ठका जो निर्णय कॾहिं तुंहिंजी रत जी पुप करे वहे। मूंखे लॻे थो त इहो मौज़ूअ पाण खे मटाइणु खपे। भला इंडिया ऐं पाकिस्तान जी कॾहिं क्रिकेट मैच आहे। शाबाश मुंहिंजा क्रिकेटर सौट। असांजी यारीअ जो अवां वटि को क़दुरु न आहे नी। असांजे इंतज़ारीअ जो अवां वटि को क़दुरु न आहे नी। किथे यार राहे राणा? मां कच्चे में तुंहिंजे ॿुधायल जॻह ते बीठो आहियां नी। मां सदको राणा। मूंखां इंतज़ारु कोन थो पुॼे नी। गाॾी ते आयो आहे नी? न मां बिल्कुलु ईअं आयो आहियां नी। मां सदको वञाई। हाणे अच त निकिरी हलूं देरि पए थी नी। बंदोबस्त पक्को थियला। मां जज ऐं वकील सभिनी सां ॻाल्हाए छॾियो आहे नी। ज़बरदस्त। कराची में फ्लैट जो बि बंदोबस्त कयो आहे नी। वाह मुंहिंजा राहे राणा वाह मुंहिंजा राहे राणा।
अच बि खणी नी। तू इते ही इंतजार कर साईं मुंहिंजा मंजू आई हाणे पुगी बस मां निकराई थी घर खां। ठीक है जल्दी अचण जी करनी। अची आयो नी तव्हां छो आया हो नी? तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मन सां आया हूं नी। अचो अदा मुंहिंजी मुमर किथे आहे? मुंहिंजी मुमर ॾिठई? मोबाइल त हिते ई आहे। मां त हिन में वटजी वियो आहियां। सची मुंहिंजो मुमर हिते आहे। ही वरी कहिड़ा नमूना आहिनि? छोकिरा ही कहिड़ा कम शुरू कया आहिनि? मोबाइल हिते आहे, मां मोकिलियांसि थो। अच कमदार रांदि केॾो? रहन पुट मां चांहि ठाहे अचां बाबा। चांहि खे छॾ, चांहि घर में अम्मा ठाहींदी। अचु रांदि केॾो? कमदार चांहि खे छॾ तूं बबलू सां रांदि खेॾ। जी साईं। अच झिरकी उॾरी उॾरी जाल उॾरियो उॾरियो बकरी उॾरी बकरी उॾरी। बकरी करे गोटी उॾरंदी आहे? रहन पुट मां न खेॾुमि। बाबा बबलू रांदि कोन खेॾे थो। अरे बबलू रियान सां रांदि छो नथो खेॾी? खेॾ रांदि। हा जी जी। झिरकी उॾरी झिरकी उॾरी जहाज उॾरियो जहाज उॾरियो पोपट उॾरियो पोपट न उॾरंदो। पोपट की न उॾरियो? पोपट उॾरंदो आहे? रहन पुट पोपट त मां आहियां, मां कीअं उॾरंदुमि? बबलू वरी केॾो? रहन पुट मूं तोहफ़ा कई तोहफ़ा ज़ारी। बबलू तोखा रांदि विसरी वई आहे। आंगुर नक ते न पर हेठि रखबी आहे। टिल्लू तव्हां को धाड़न ऐं फुरन वारी किरत हाणे वई। हाँ वॾा सही था चओ। अम्मा राणी सां गॾु वेही मोबाइल ते आशिक पुट फसायो। हाँ भला डॉक्टर जी का वार थी या लाजवा थियो? ईअं न कजो साईं। वॾा डॉक्टर जी भी मालकी थींदी। वॾा वॾे रोड जो निकितो आहे डॉक्टर जो भाउ। असांखे माल खपे पोइ किथां बि अचे थो, इन सां असांजो कोई गर्ज न आहे। माफ़ी ॾियो साईं। टिल्लू हिन खे वठी वञ हितां। हलो डॉक्टर हाणे तुंहिंजो इलाज जो टाइम थी वियो आहे। वॾेरा साईं अवाम ई असांजो उमेदूं ऐं आसरो आहे। असांजो भाउ असांखे वापसि कराए ॾियो। बाबा तूं बेफ़िक्र थी, तुंहिंजो भाउ जल्द वापसि वञे। वॾेरा साईं असांजे घर में मातम मतो पियो आहे। अमड़ खे दौरा था पवनि, मुंहिंजी भाॼाई बेहोश आहे। डॉक्टर जा ॿार पिया कुपनि, मूंखे त घर खाइण कान था अचे। बरोबरु तूं ठीकु थो चई। घर जे सरबराह खां बग़ैर कहिड़ो, पर ग़लती बि त हुनजी पंहिंजी आहे। बिल्कुलु वॾेरा साईं, बसि अव्हां ई असांखे असांजी अमानत बासलामत मोटाए ॾेई सघो था। बाबा जेकॾहिं मुंहिंजे हथां कंहिंजी चङाई थी, हिन खां वधीक मुंहिंजी कहिड़ी ख़ुशी। साईं वॾा वॾा मुंहिंजा। अव्हां वञी करे तयारी कयो, सुभाणे राति जी मानी डॉक्टर साहिबु अव्हां सां गॾु। साईं ईअं ई असां ईअं ई था चाहियूं। वञ वञी करे तूं तयारी। हाज़ुर साईं, जेको हुकुम।